अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम गुड मॉर्निंग कल्याण सां गॾु मां आहियां अव्हां जो मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, गुड मॉर्निंग हिकु सुबुह जे पहर में अहिड़ो प्रोग्राम आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ शख़्सियतूं हूंदियूं आहिनि। सुबुह जी थधाण हूंदी आहे, थधाण जो अहसासु हूंदो आहे ऐं सुबुह सुबुह जो माण्हू जॾहिं पंहिंजी सिहत जे लाइ निकिरंदो आहे सवेर ऐं पंहिंजो वॉक कंदो आहे त हुनखे जेको सुबुह जो पहर हूंदो आहे ॾाढो ख़ूबसूरत नज़र ईंदो आहे। हुन में वण टिण ॿूटा थधियूं हवाऊं जॾहिं सुबुह जो घुलंदियूं आहिनि त हुनखे ॾाढो ख़ूबसूरत नज़र लॻंदो आहे। पर असां वटि हिकिड़ी अहिड़ियूं बि शख़्सियतूं हूंदियूं आहिनि जेके उहे वॉक न करे सघंदियूं आहिनि ऐं वॉक न कंदियूं त उनजी ज़िंदगी कीअं गुज़रे थी। जीअं असां वटि काफ़ी अहिड़ियूं शख़्सियतूं आहिनि जेके डिसेबल पर्सन आहिनि ऐं उन्हनि जो जेको वॉक न थी सघंदो आहे त उनजी जेका सुबुह आहे उहा कीअं गुज़रे थी ऐं असां हिन सुबुह में सॼी उहा सूरत हाल मालूम कंदासीं त उन्हनि जी जेका गुड मॉर्निंग कीअं थिए थी ऐं हू सुबुह जो उथनि था, नाश्तो कनि था, उनजो रूटीन कीअं थो थिए। त इन हवाले सां हैंड्स लिविंग सेंटर जो जेको असांजो मैनेजर आहे उहो असांजे हिन गुड मॉर्निंग कल्याण जे प्रोग्राम में मौजूदु आहे। असां हुन सां मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कंदासीं। हू पर्सन डिसेबल थी करे जेको सो ही इलाही सारा कम जेके करे थो ज़हनी तौर ते एतिरो तंदुरुस्त असांखे नज़र ईंदो आहे त उहो इलाही सारियूं सुठियूं ॻाल्हियूं कंदो आहे। त तव्हांखे बि असां उहे सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं। असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि लाल मोहम्मद बलोच साहिबु। अस्सलाम वालेकुम। सलाम सर, इहो तव्हां असांजे अॼु प्रोग्राम में वियो गुड मॉर्निंग कल्याण में सुबुह जो पहर आहे ऐं हिन सुबुह जे पहर में तव्हां हेसि ताईं आहियो, तव्हांखे कीअं महसूसु थियो? नहमदुहु नसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सभिनि खां पहिरियों त थोरा को आहियां कल्याण न्यूज़ ऐं स्पेशली तव्हां साईं मुस्तफ़ा साहिबु असांजा बहितरीनु दोस्त आहिनि ऐं असां सां क़दम सां क़दम मिलाए इन तहरीक में असां सां गॾु आहिनि। ऐं जेके अॼु सुबुह जॾहिं असीं उथियासीं त असां जॾहिं सुबुह उथी एनर्जी फ्रेश बिल्कुलु हूंदा आहियूं ऐं सुबुह जॾहिं असां ड्राइव करे हिते आयासीं त जॾहिं तरोताज़ा चेहरा ॾिठासीं या फेस ॾिठोसीं त ॾाढी ख़ुशी महसूसु थी। अॼु तव्हां हिते कल्याण सेंटर जे इन स्टूडियो में ऐं ॿियो अक्सर बेशतर तव्हां सां मुलाक़ात थींदी आहे रिगार्डिंग डिफरेंट इशूज़ ऐं कल्याण सेंटर जो हिकिड़ो पंहिंजो नालो आहे माशाल्लाह ऐं मुआशरे में ऐं काफ़ी कलीदी किरदारु अदा करे पियो फॉर द अवेयरनेस ऑफ द मासिस इन द सोसाइटी। त वॾी ख़ुशी थी असांखे। अच्छा, तव्हां खां इहो पुछंदासीं असां त मिसाल तौर तव्हां वॉक नथा करे सघो, बिल्कुलु, त हीअ बि कुदरत तरफ़ां हिकिड़ो अहिड़ी हिकु ॾिनल नेमत हूंदी आहे जो माण्हू वरी जेकॾहिं डिसेबल पर्सन आहे त वरी उनजो ज़हन एॾो ताज़ो ऐं तवानो हूंदो आहे। मां अक्सर तव्हांखे ॾिठो आहे त तव्हां ॻाल्हियूं ॾाढियूं ज़बरदस्त कंदा आहियो ऐं सुठियूं ॻाल्हियूं कंदा आहियो। तव्हांजो माना ईअं महसूसु नथो थिए त तव्हां हिकिड़े आम इंसान वांगुरु तव्हां हिकिड़ो सिहतमंद आहियो ऐं तव्हां जूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे उन्हनि जेके आम इंसान उन्हनि खां वधीक बहितर आहिनि। त तव्हां पाण खे उहो बहितर सम्झो था त तव्हां असांखे इहो ॿुधायो त तव्हांजी जेके रूटीन आहे उहा कीअं आहे? बिल्कुलु, जीअं साईं तव्हां ॻाल्हि कई की मुंहिंजी मोबिलिटी जो मसइलो आहे। हर माण्हू इन सोसाइटी में जेको वेठो आहे उहो पंहिंजो अटेंडेंट सर्विसिस वठे पियो। अच्छा, हाणे मसइलो इन जो डिसेबिलिटी जो न, असल मसइलो डिसेबिलिटी जो कोन आहे, असल मसइलो इन डिसेबिलिटी खे ना सम्झण जो आहे। मीन्स के इंसान जी तरक़ी लाइ न हिकिड़ी शइ रिक्वायर्ड आहे, हू ज़हीन थियणु, सुठो ज़हन थियणु। कामयाबु थियण लाइ पेरनि जो हुजणु लाज़मी कोन आहे, कामयाबु थियण लाइ हथनि जो हुजणु लाज़मी कोन आहे, कामयाबु थियण लाइ सुठे ज़हन जो थियणु लाज़मी आहे। मीन्स तव्हां सुबुह जो आयो पंहिंजे स्टूडियो में, तव्हां पंहिंजे सबऑर्डिनेट खे पंहिंजी पंहिंजी ड्यूटी असाइन कयूं, पोइ तव्हां पेन कॉपी खणी सॼी हिकिड़ो प्रोग्राम चॉकआउट कयो, उन खां पोइ असीं पाण गॾु वेठा आहियूं। तव्हां बि पंहिंजो ज़हन इस्तेमालु कयो ऐं मूं बि पंहिंजो ज़हन इस्तेमालु कयो। इन में किथे बि को मुशक़त वारो कमु कोन आयो। मीन्स के अगरि मुंहिंजो ज़हन सही आहे, अगरि आउं प्रॉपर तरीक़े सां एजुकेटेड आहियां, तालीम हासिलु करां पियो ऐं पंहिंजी कैपेसिटी बिल्ड कयां पियो, त उहो हर कमु करे सघां थो जेको मुंहिंजो दिलि चाहींदो आहे। बदकिस्मती सां असांजा माण्हू सुठा आहिनि, पर चूंकि अवेयरनेस कोन आहे, उनखे सेंसिटाइज़ कोन कयो वियो आहे पर्सन रिगार्डिंग पर्सन्स विद डिसेबिलिटी, त माण्हू उन अंदाज़ में सोचींदा आहिनि। मीन्स हाणे ॾिसो, इन
इन मूंखे मोबिलिटी हलण जो मसइलो आहे, ऐं वीलचेयर यूज़ कंदो आहियां। जीअं तव्हां मूंसां गॾु वेठा आहियो, तव्हांखे को डेफिशिएंसी आहे या को प्रॉब्लम हुई, आई साइड जो प्रॉब्लम हो, तव्हां आई साइड बि यूज़ कया, उहो उन मसइले खे ओवरकम कयो, उन मसइले जो हल कढियो, तव्हां कंहिंमें ग्लासिस जे ज़रिए हल कढियो। मुंहिंजी डिसेबिलिटी जो मसइलो आहे, मूं वीलचेयर जे ज़रिए उन जो हल कढियो, पर छो मुंहिंजी तरक़ी में रुकावट कोन थी। कीअं? ऐं इन ई वीलचेयर ते सॼी दुनिया घुमिया पियो, ऐं इन ई वीलचेयर ते जीअं तव्हां चओ कि मैनेजर आहियां, ऐं कराची खां हैदराबाद पंहिंजी ड्यूटी फुलफिल करां पियो, ऐं इन ई वीलचेयर ते असांजी जेके हैंड्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर जे जेको तमामु शयूं आहिनि, असां इन खे तरतीब ॾियूं पिया। पोइ इन ई वीलचेयर ते असां पाकिस्तान इंडिपेंडेंट लिविंग नेटवर्क जेको सॼो पाकिस्तान में आहे, सॼी दुनिया में आहे, असां इन खे हलायूं पिया त इन ई वीलचेयर ते। पोइ इन ई वीलचेयर वारनि पाकिस्तान जी तारीख़ में हिकिड़ी नई शइ रक़म कई आहे। इन ई वीलचेयर खे जेको कमज़ोर सम्झी वेंदो आहे न, अरे वीलचेयर वारनि पाकिस्तान डिसेबिलिटी एक्ट क़ौमी असेंबली में मंज़ूर कराए, उन जा रूल्स पास कराए, इन खे इम्प्लीमेंट कराइनि पिया। त चवण जो मक़सदु इहे कामयाबु थियण लाइ सुठे ज़हन जो रिक्वायर्ड आहे, बसि असां इन चवंदो आहे। ऐं तव्हां यकीन मञो, असां रोज़मर्रा जा कमु ईअं ई कंदा हूंदा आहियूं। असांजा ॿार बच्चा आहिनि, असांजी शादी कयल आहिनि, मुंहिंजा पंहिंजा बिज़नेस आहिनि, असां हर शइ में पार्टिसिपेट कंदा आहियूं। अच्छा, औलाद तव्हांखे केतिरो आहे? अल्हम्दुलिल्लाह, 2013 में मां शादी कई आहे। मुंहिंजा हिकिड़ी धीउ, हिकिड़ो छोकिरो आहे। उहे डिसेबल न आहे, नॉर्मल आहे? नॉर्मल, माशाल्लाह, बिल्कुलु। अच्छा, तालीम केतिरी, पढ़ाई हुननि जी केतिरी? मुंहिंजा माशाल्लाह ॿार स्कूल गोइंग आहिनि। हिकिड़ी धीउ आहे मुंहिंजी, हाणे माशाल्लाह एडमिशन हुनजो करायो आहे, ऐं ॿियो ॿार मुंहिंजो जेको 4th क्लास में आहे, पढ़े पियो माशाल्लाह बहितरीन तरीक़े सां। घर तव्हां बेसिकल तव्हां कराची में रहो? मुंहिंजो तालुक़ु कराची सां। हिते तव्हां रोज़ आउटबैक था कयो या मक़सदु 8 ॾींहं वेंदा आहियो? एक्चुअली आउं वीकेंड ते वेंदो आहियां। असां ॾिसो, ॿुधाइण जो मक़सदु थोरो इहो हो कि असां जॾहिं नंढा हुआसीं ऐं वीलचेयर सेंस कोन हुई, माशरे में अवेयरनेस कोन हुई, त असां हथनि खां हलंदा हुआसीं। बेसिकली मुंहिंजो तालुक़ु मीरपुर सां आहे। मीरपुर में हिकिड़ो कॉलोनी आहे, मेहरान कॉलोनी, उते मुंहिंजी जाइ पैदाइश आहे। ऐं पोइ एजुकेशन हासिलु मूं कई। एजुकेशन जी हासिलु करण खां पोइ मूंखे ख़बर हुई, अगरि मूंखे कामयाबु थियणो आहे, अगरि मूंखे इन सोसाइटी जे नज़रनि खे, अगरि मूंखे उन सोसाइटी में जेको जुमिला असां लाइ रखिया विया आहिनि, उन्हनि खे फेस करिणो आहे, त उनजो बहितरीनु जेको हल आहे उहो एजुकेशन आहे। त अल्लाह ताला मुंहिंजे वालिद साहिब खे जन्नत फिरदौस में जॻह था फ़रमाए, मूंखे तालीम उन ॾियारी। ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु ऐं न सिर्फ़ु हैदराबाद, पाकिस्तान, सॼी दुनिया में वञी ऐं डिसेबिलिटी ते कमु कयां पियो। ऐं मूंखे वॾी ख़ुशी आहे कि असांजा जेके एहलियान हैदराबाद आहिनि, एहलियान सिंध आहिनि, एहलियान पाकिस्तान आहिनि, ऐं उन ॻाल्हि खे सम्झनि पिया। हाणे हिकिड़ो ह्यूज चेंज पियो अचे, वरना त असां जॾहिं नंढा हुआसीं, असां वटि त जेको कस्टमाइज़ वीलचेयर जो तसवुर ई कोन हो। असां माण्हू ईअं निकिरंदा हुआसीं, ॾिसो माण्हू जॾहिं सेंसिटाइज़ कोन हूंदा त छा कंदा, उहो पंहिंजे मुताबिक़ जुमिला अदा कंदा। हाणे जीअं असां निकितासीं, सोशल मीडिया जो इस्तेमालु कयोसीं, जीअं कल्याण न्यूज़ आहे या ॿिया जेको इलेक्ट्रॉनिक या प्रिंट मीडिया आहे या ॿिया ज़राइनि जे ज़रिए असां उनखे माण्हुनि खे मालूमात ॾियूं पिया, त हिकिड़ो चेंज पियो अचे। चेंज मुस्बत चेंज आहे। हाणे ॾिसो न, ॾाकण हुआ, असां आयासीं स्टूडियो में, ॾाकण हुआ, तव्हां पंहिंजी पेरनि खाली आया आहियो, सही आहे, असां लिफ्ट जे ज़रिए आयासीं, ईअं न। हाणे ॾाकण न हुजनि हा, तव्हां अची सघो आहे। इट मीन्स कि तव्हांजी जेकी डिसेबिलिटी खे ख़तमु कयो, कंहिं कयो, ॾाकण न हुजे, तव्हां अनएबल हुजो आहे अचण जे करे। तव्हांखे मथे अचण लाइ ॾाकण लाज़मी आहे न। इट मीन्स कि असां, अगरि तव्हां लाइ ॾाकण लाज़मी आहे, त असां लाइ रैंप लाज़मी हुजे। पर छा, छो कि माइंड सेट ठहियलु आहे हिकिड़ो हुते, छा ठहियलु आहे कि अगरि ॾाकण आहे त ही को ॻाल्हि कोन्हे, मसइलो कोन आहे, हीअं नॉन हैंडीकैप आहे। अगरि रैंप कोन आहे त हीअ हैंडीकैप आहे। छो, इहे ई ॿार जॾहिं पंहिंजे मुल्क खां टेक ऑफ कंदा आहिनि, ॿिए मुल्क में वेंदा आहिनि, त इहे डिसेबिलिटी सां गॾु वेंदा आहिनि न, जेको हुते फेस करनि पिया, बैरियर फेस करनि पिया, लेक ऑफ रैम्प जे करे मसइला फेस करनि पिया। ऐं उते क़दम क़दम ते हिननि खे फील थींदो आहे कि असां हैंडीकैप आहियूं।
जीअं असीं फ्रांस हुआसीं, असां ओलंपिक में वियासीं, असां 15-20 ॾींहं उते हुआसीं, असांखे सेकेंड लाइफ फील कोन थींदो। असां रूप टॉप ते वञी डिनर कंदा हुआसीं, असां मॉल्स में वेंदा हुआसीं, ग्राउंड्स में वेंदा हुआसीं, मॉस्क में वेंदा हुआसीं, असां एफल टावर वियासीं। असां 20 ॾींहं में असांखे फील ई कोन थियो कि असां में डिसेबिलिटी आहे। त ॿार ई असांखां पुछणु लॻा, साईं असांखे हिकिड़ी शइ ॿुधायो, मसइलो असांजे जिस्म में आहे या पाकिस्तान में आहे या असां जेको अब्रॉड आया आहियूं हुते फ्रांस में आया आहियूं इन में मसइलो आहे। छोकी अॻिते असांजे जिस्म में मसइलो हुजे हा त फ्रांस में न थिए, असां हलण फिरण जो मसइलो न थिए हा। उते जा रोड रस्ता एक्सेसिबल, उते जी माड़ियूं एक्सेसिबल, उते जा इंफ्रास्ट्रक्चर एक्सेसिबल, उते जी गाॾियूं एक्सेसिबल, उते जा ट्रेन एक्सेसिबल, इवन उते जा माण्हू ट्रेंड आहिनि रिगार्डिंग पर्सन्स विद डिसेबिलिटी। त फील इहो असांखे कोन थियो। उते असां 50,000 जे मजमे खे जेको कंट्रोल कयो पियो उहो सीवियर हैंडीकेप पर्सन कंट्रोल कयो पिए। 44 ममालिक जेको मंदुबीन आयल आहे उनखे हैंडल कयो पिए। त मक़सदु छा आहे, असांखे अगरि डिसेबल माण्हू खे एम्पावर करिणो आहे त एजुकेशन, उन लाइ रस्ता ॾियणा पवंदा, उन लाइ इंफ्रास्ट्रक्चर जीअं तव्हां लाइ फ्रेंडली आहे असां लाइ फ्रेंडली थींदो, पोइ पाकिस्तान ॾिसो पाकिस्तान तरक़ी कंदो। ऐं एक्सक्लूड करे असां चाहियूं कि पाकिस्तान तरक़ी करे, 3.5 करोड़ पर्सन विद डिसेबिलिटीज़ खे अगरि असां एक्सक्लूड कयूं, सही आहे, त पोइ सिस्टम हलण वारो कोन आहे ऐं पोइ पाकिस्तान तरक़ी कोन कंदो। छो तव्हांखे मसइला हल कोन थींदा, मसइला बीहंदा अञा। सही, त असांखे हाणे ग्लोबल विलेज जे मुताबिक़ ज़हन रखी इन लाइ रस्ता खोलणा पवंदा, चाहे उहो इलेक्ट्रॉनिक मीडिया हो, प्रिंट मीडिया हुजे, पार्लियामेंट हुजे। जीअं हाणे सुठी ॻाल्हि ई थी आहे कि लोकल गवर्नमेंट एक्ट में तरमीम करे असां पर्सन विद डिसेबिलिटीज़ खे असेंबली में नुमाइंदगी ॾिनी आहे। हीअ पॉज़िटिव फीचर आहे। उन ते फॉर यूरोपियन कंट्रीज़ वारा बि फ़ख्रु महसूसु करनि पिया। हाणे असां कमु कयूं पिया नेशनल असेंबली लाइ, सूबाई असेंबली में कि असांखे नुमाइंदगी ॾेई वञूं हुते, ताकी असां पंहिंजा मुद्दा पाण बयानु करे सघूं हुते। त हीअ पॉज़िटिव चेंज आहे। अच्छा, मां हीअ त ॾिसो रूटीन आहे, माण्हू हले थो, जेके तव्हां एक्टिविटीज़ कयो था उन में तव्हां पंहिंजो किरदारु अदा कयो था, पर हीअ मां चवां तव्हांजो रूटीन पंहिंजो पर्सनल कीअं आहे? सुबुह जो सवेर केॾीमहिल उथो था, पोइ पहिरियों कमु कहिड़ो कयो था, पोइ छा था कयो, इहो सॼो ॾींहुं तव्हांजो कीअं गुज़रे थो? ॾिसो, असां जेको इहो कमु आहे असां 24/7 कयूं था इन कम खे। असांजो ई जॉब कोन आहे, असांजो नज़रियो आहे, असांजी तहरीक आहे। सही आहे। उथंदा केॾीमहिल आहियो? हा, छा कंदा आहियो? नाश्तो कंदा आहियो, ॿियो कुझु? सुबुह उथी असीं अलहमदुलिल्लाह फजर जे टाइम उथी नमाज़ पढ़ंदा आहियूं। नमाज़ पढ़ण खां पोइ पंहिंजी एक्सरसाइज़ करण खां पोइ नाश्तो करण खां पोइ ऑफिस आयासीं। ऑफिस खां अचण खां पोइ पंहिंजो सॼो डेली रूटीन जा कमु कयासीं, जेके असाइनमेंट आहे उहे शयूं कयोसीं। पोइ असांजो जेको यूज़र सां गॾु असां नशिस्त रखंदा आहियूं 2 बजे खां 2 बजे ताईं। पोइ असांजे जेके महिमान आयल हूंदा आहिनि उन सां पंहिंजो मीडिया सां गॾु या को अहिड़ी असाइनमेंट उनखे फुलफिल कंदा आहियूं। ऐं असांजो जेको फोकस हूंदो आहे उहो मुआशिरे में सेंसिटाइज़ करणु, सही आहे, ईअं करणु। असां वीक में हिकिड़े मरतबा को न को कॉलेज, को न को यूनिवर्सिटी में सेशन ज़रूरु रखंदा आहियूं पंहिंजो, ऐं उन खां असां सेंसिटाइज़ वञी कंदा आहियूं, ताकी हीअ ॿार जेका असांखे ॾिसनि, हीअ जेको नई पीढ़ी अचण वारी आहे उहो असांखे ॾिसंदी कि असांजा वॾा या असां जेके असां फॉलो कंदा आहियूं रोल मॉडल इहो करनि पिया, उन खां डबल हू कंदा। सही आहे। त सुबुह जी शुरूआति नमाज़ खां अलहमदुलिल्लाह थींदी आहे, पोइ क़ुरान शरीफ़ जी तिलावत थी वई, पोइ क्या पंहिंजो एक्सरसाइज़ वग़ैरह थी वियो, पोइ नाश्तो करे ऑफिस खां पोइ पंहिंजो जेको असां सेटअप आहे हिकिड़ो हैंड्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर जो सेटअप आहे उहो इन खे हलाईंदा आहियूं। ऐं उते केतिरा ॿार जेके आहिनि एडमिट आहिनि ऐं उनखे तव्हां छा कहिड़ी ट्रीटमेंट ॾियो था? बिल्कुलु, असां हैंड्स जेको अहलिया ने हैदराबाद खे हिकिड़ो वॾो गिफ्ट ॾिनो आहे। असां 4.5-5 करोड़ जी जॻह वरिती आहे ऐं कासिमाबाद में। हिते असांजो 15 खां 20 माण्हुनि जो स्टाफ आहे ऐं असां हुते पर्सन्स विद डिसेबिलिटीज़ खे आइडेंटिफाई करे खणी ईंदा आहियूं। ॾिसो, पाकिस्तान में 2 मॉडल हलनि पिया। हिकिड़ो चैरिटी मॉडल हले पियो। चैरिटी मॉडल में छा थींदो, माण्हू इन खे ॾियो ऐं माण्हू चवंदा सवाबु कमायो। इहो मॉडल बुरी तरह नाकाम थी चुको आहे
है अगरि ही का नाकाम इन सेंस में थियो कि इन में माण्हू एम्पावर कोन थी सघिया पोइ असां हिकिड़ो अमेरिकन थीम हिते खणी आयासीं पाकिस्तान में एम्पावरमेंट जो इंडिपेंडेंट लिविंग सेंटर जो पोइ असां उन्हनि खे हीअ ॿुधाईंदा हूंदा आहियूं कि तव्हांखे इन कामयाबु ज़िंदगी इन डिसेबिलिटी खां सां गॾु कामयाबु ज़िंदगी कीअं गुज़ारणी आहे तव्हांखे पंहिंजा रोज़मर्रा जा कम कीअं करणा आहिनि मीन्स के तव्हांखे व्हीलचेयर खां गाॾी में कीअं शिफ्ट थियणो आहे तव्हांखे व्हीलचेयर ते कमोड में कीअं शिफ्ट थियणो आहे तव्हां व्हीलचेयर ते 24/7 कीअं पंहिंजा ॾींहं गुज़ारंदव हाणे मिसाल जे तौर ते असांखे हैदराबाद में 100 अहिड़ा माण्हू या छोकिरियूं मिलियूं आहिनि जेको फुली पंहिंजो कमु कोन था करे सघनि सीवियर डिसेबिलिटी आहे हाणे असांजो माशरो हीअ चए थो कि हीअ ख़तमु आहिनि हीअ इन जी मौत अचे असां इन्हनि खे पंहिंजो आख़िरी आरामगाह जी हवाले कयूं जबकि असांजी थ्योरी चए थी असांजो जेको इंडिपेंडेंट लिविंग सेंटर यूरोपियन कंट्रीज़ बि चवंदा आहिनि हीअ माण्हू लाइक़ माण्हू आहिनि पंहिंजो टैक्टिक्स थोड़ी चेंज करे इन खे असां लाइक़ ठाहे सघूं था कीअं अगरि हिकिड़ो माण्हू जीअं मां तव्हांखे ॿुधायां सुबुह उथण खां शर्त कलाक में तैयार थी वॉशरूम वञणु फ्रेश थियण पोइ ऑफिस अचणु हीअ कलाक जे करे असां 23 कलाक ज़ाया हुनजे करे छॾींदा आहियूं असांजो अटेंडेंट वेंदो आहे उनखे घर में तैयार करे गाॾी में खणी ईंदो आहे सही आहे पोइ इनखे IT जी क्लास इनखे एजुकेशन इनखे आर्ट ऑफ डेली लिविंग इनखे स्पीच थेरेपी इनखे फिजियोथेरेपी पोइ इनखे सेशन ॾियारे 5 बजे असां 4-5-6 कलाक इनखे सेखारे पोइ मोकिलींदा आहियूं घर मोकिलण ते असांखे चवणो ई हूंदो आहे जहिड़ी शइ तव्हां हिते सिखी आहे वञी घर वारनि खे सेखारियो वजह हर ॿार जॾहिं वेंदो पंहिंजे घर में माउ पीउ भेण भाउ कज़न सौटनि खे सेखारींदो त माशरो सेंसिटाइज़ थींदो अच्छा पोइ 10-12 साल खां पोइ उनजो मसइलो त हल थी वियो वेंचण जो चेंज करण जो उथण जो वेहण जो उहो अटेंडेंट करे पियो पोइ 10-15 साल खां पोइ उहो सुठी जॉब ते अची वेंदो आहे पोइ असां उहो माण्हू जेको नाकारा माण्हू सम्झो पिए हाणे उन 10-12 साल खां पोइ उनखे फ़ख्रु माण्हू सोसाइटी महसूसु करे पई हाणे स्पोर्ट्स बि रांदि रहे पियो हाणे ओलंपिक में बि वञे पियो हाणे IT में कमु बि करे पियो हाणे पॉलिटिशियंस बि थी वियो हाणे मुंहिंजे ख़्याल असांखे व्यूअर्स खे शायदि ख़बर न हुजे इन व्हीलचेयर ते इंजीनियर बि आहिनि असांजा आहिनि इन व्हीलचेयर ते डॉक्टर बि आहिनि ऐं वॾी खेप आहे हींअर तव्हांजे साम्हूं जेको फ्लड आयो उन में असां लाॻीटा 3 महीना डॉक्टर ऑन व्हीलचेयर जी कंपेन हलाई जेको न सिर्फ़ु हैदराबाद बल्कि सॼे सिंध पूरे पाकिस्तान में इनखे एप्रिशिएट कयो वियो त हू जज़्बो हो जेको असां महसूसु कयो पिए कि असांजी सोसाइटी खे इन वक़्तु असांजी ज़रूरत आहे जबकि माण्हुनि असांखे हीअ चयो पिए कि हीअ जेको तव्हां जेको हेल्प कयो पिया माण्हू चवंदा कि तव्हांखे हेल्प जी ज़रूरत आहे पर उन टेमासे एॾी नई सोच ॾी छा जेको माण्हू चवंदा कि इनखे हेल्प जी ज़रूरत आहे उहो माण्हू हेल्प करनि पिया असां तक़रीबन 1.5 करोड़ रुपए जो सामान असां डिस्ट्रीब्यूट कयोसीं मेडिसिन डिस्ट्रीब्यूट कयोसीं कपिड़ा डिस्ट्रीब्यूट कयोसीं ऐं असांखे ख़ुशी आहे असांजो हू माण्हू जेका फ्लड में इफेक्टिव आहे हाणे उहो माशाल्लाह पंहिंजो रिहेबिलिटेशन प्रोसेस में थी विया आहिनि ऐं मूंखे उमेदु आहे इंशाल्लाह इन फ्यूचर बि अगरि असांजे मुल्क ते ख़ुदा न ख़ास्ता अगरि अहिड़ी को शइ ईंदी असां हर टाइम हाज़िर आहियूं असांजी टीम हाज़िर आहे अच्छा हीअ त तव्हांजो इहो रूटीन जो कमु आहे त पाण पर्सनली तव्हां तइलीम शुरूआती किथां हासिलु कई ऐं तव्हांजो जनम भूमि कहिड़ो आहे शहर ऐं पंहिंजो कीअं तव्हांजी शुरूआती जेका लाइफ हुई उहा कीअं गुज़री मुंहिंजो ताल्लुक़ जेको बलोच हिकिड़ो कबीलो आहे नारो ई उन सां आहे ऐं बेसिकली मुंहिंजो ताल्लुक़ मीरपुर ख़ासि खां आहे जीअं मां तव्हांखे मेहरान कॉलोनी मीरपुर ख़ासि में मूं प्राइमरी जेको हासिलु कई मेहरान स्पेशल एजुकेशन सेंटर जेको पर्सन्स विद डिसेबिलिटी जो सेंटर आहे उन में हासिलु कई मिडिल में गवर्नमेंट हाई स्कूल पंहिंजो मीरपुर ख़ासि में कयो ऐं इंटर मूं कयो मॉडल कॉलेज पंहिंजो मीरपुर ख़ासि मां पोइ ग्रेजुएशन मूं कई आहे कराची यूनिवर्सिटी मां ईअं कई आहे ऐं अलहमदुलिल्लाह अॼु ताईं मुंहिंजो जेको सिखण जो अमल आहे उहो जारी आहे छोकी असांजो चवणु हीअं आहे की इंसान खे हर टाइम सिखणु खपे जेसि ताईं आख़िरी साह आहे ऐं इन जो काफ़ी इम्पैक्ट पियो आहे अॼु आउं वॾे अलाह जो शुक्र अदा कयां थो ऐं दुआ घुरां की मुंहिंजो वालिद साहिब जो मुंहिंजो तालीम हासिलु कराई अगरि हीअ तालीम न हुजे हा त आउं हिकिड़ी मिसाल तव्हांखे ॾियां मूं में उन पर्सन विद डिसेबिलिटी मूं में ऐं उन पर्सन विद डिसेबिलिटी जेको चुराए पे पिने पियो उन में फ़र्क़ु छा आहे सिर्फ़ु छा आहे तालीम जो मूं में उन में फ़र्क़ु तालीम जो आहे असां सोसाइटी खे पैगाम ॾियणु चाहियूं था कि पर्सन विद चिल्ड्रन विद डिसेबिलिटीज़ खे
असां इनरोल करायूं। जीअं आउं फ़ख्र खां चयां पियो अगरि तालीम न हुजे त आउं किथे हुजां थी सघे हुजां छोकी माशरे जे रे में करो ते हुजां। हाणे आउं हज़ारे माण्हुनि खे ट्रेन करां पियो। अॼु आउं पाकिस्तान लाइ असां मेडल खटे आया आहियूं, फ्रांस में मेडल खटे आया आहियूं। हींअर असां फॉरन चाइना वञण वारा आहियूं ऐं हींअर असांजी टीम हिकिड़ी नेपाल वञण वारी आहे। ऐं इन खां पोइ वर्ल्ड कप जेको वीचर वर्ल्ड कप असांजो मुंबई में थिए पियो उन लाइ टीम असांजी वञे पई त हिकिड़ी वॾी सादत जी ॻाल्हि आहे। ऐं मूंखे वॾी ख़ुशी थी आहे की आउं कराची मां हिते आयो आहियां ऐं हिते असां अलहमदिल्ला मोर देन 2000 पर्सन्स विद डिसेबिलिटीज़ खे असां मोबिलाइज़ कयो आहे। जो उहो ॿार हुआ जंहिं ते माण्हू तरस खाईंदा अॼु उन्हनि ते फ़ख्रु महसूसु कनि पिया। लालमोहन साहब तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां ॾाढी ज़बरदस्त पंहिंजी ज़ाती ज़िंदगी जे हवाले सां ऐं जेके तव्हांजो कमु आहे उन हवाले सां ॻाल्हायो ऐं असांजे हिन गुड मॉर्निंग प्रोग्राम में आया। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी ऐं थैंक यू सो मच। आईंदा बि तव्हांखे हिननि प्रोग्रामनि में घुराईंदा रहंदासीं, सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं जेके आहिनि ॿुधंदा रहंदासीं। नाज़रीन तव्हां असांजे महिमान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। लाल मोहम्मद बलोच ॾाढियूं ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूं ऐं हिमत वारो जज़्बे वारो माण्हू आहे जेको माना सम्झो त हेॾा सारा कमु करे थो ऐं उहो उनजो सिर्फ़ु इहो पैगाम इहो आहे त जेकॾहिं माण्हू एजुकेशन हासिलु करे थो ऐं उहो सुठी तालीम हासिलु करे वञे थो त पोइ हू जेके माज़ूर माण्हू आहिनि पिननि था जेके उन्हनि जो उहो अहसासु ख़तमु थी थो वञे। ऐं हीअ जेके पर्सन डिसेबल पर्सन आहिनि जेके उहे पिनण बजाए हू पंहिंजी नौकिरी कनि था, पंहिंजो रोज़गारु कनि था ऐं न सिर्फ़ु पाण मदद जा मुस्तक़ हुजनि था पर उहे ॿियनि जी मदद कनि था। पाण मुस्तक़ आहिनि पर हाणे हू पाण खे तालीम हासिलु करण खां पोइ पाण खे मुस्तक़ नथा सम्झनि। हू सम्झनि था त असां जेको सो ॿियनि जी मदद करे सघूं था। इलाही माण्हुनि जो जेको ज़हन फ्रेश कनि था ऐं उनखे ॿुधाइनि था त जेका माज़ूरी आहे उहा मजबूरी न आहे ऐं माण्हू जेकॾहिं चाहे त हुन वटि हौसलो जज़्बो ऐं हुन वटि ज़हन सुठो आहे त हू घणो कुझु करे सघे थो। इन सां ई पंहिंजे मेज़बान गुलाम मुस्तफ़ा सोलंकी खे इजाज़त ॾींदा। वरी मिलंदासीं कंहिं नई शख़्सियत सां, नए महिमान सां गुड मॉर्निंग कल्याण में। तेसिताईं अल्लाह भाई।